जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान। जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान। जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान, जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंद ऐं बाला कयो। मीर मोहम्मद मुस्तफा आहे रहमत ई रहमत, नालो ई निर्मल संदो बराबर बरकत। इसम मुबारक मां मिले तो फैज़ वडी फरहत, दुरूद शरीफ पढ़ण सा अचे रूह के थी राहत। आशिक इश्क कमाइयो था कुर्बुल कुर्बत, हिकड़ा रात ऐं ॾींहं था कने मुदामी मेहनत। बिया अंदर में और निपया ऐं इहा था आदत। अब्दुल वाहिद भी रखी तैं मदनीअ सां मोहब्बत, तंहिंखे अंदर में उल्फत शल हूंदी हरदम होत जी। जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंद ऐं बाला कयो। जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंद ऐं बाला कयो, तंहिंजे रुतबे मर्तबे खे उत्तम ऐं आला कयो। तंहिंजे रुतबे मर्तबे खे उत्तम ऐं आला कयो। सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान। सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान। सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान। तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान। जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान। जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान, जंहिंजे शान जो बयान। रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम मोहम्मद मुस्तफा आए वधीरो नक ज़माने जी, हकीकत आरज़ू पूरी थी वई हिन कारखाने जी। अचण अरबी जले दुआओ वया सब अंबिया घुरंदा, या ख्वाहिशियत रहंदी पे आई हिन जहानी जी। मोहम्मद के मुको मौला करे खातम नबीयन जो, न मोहलत मिली काका दियानी के बहानी जी। पिरीअ के आडिनो डातर कलाम ला करे तोहफो, न आबी घुर्ज अॼु ताईं बेकै नावल फसानी जी। अब्दुल वाहिद जतोई जॾहिं मुहम्मद जो मदाही आ, पोइ तंहिंखे छा ज़रूरत ॻाइण कंहिं बेगाने जी। रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम नूरी जिब्राईल जंहिंजे दर जो गुलाम नूरी जिब्राईल जंहिंजे दर जो गुलाम बिनी जहान जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान। बिनी जहान जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान। बिनी जहान जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान। तंहिंजो समूरो जहान बणियो
सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान जंहिंजे हुस्न जी समूरी दुनिया अंदर हा कया मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो न थियो आहे न को थींदो ख़ुदा अहिड़ो ख़ुदाईअ में न ख़लक़ियो आहे न ख़लक़ींदो किनो काणो कुतो काफ़र कादियानी थो करे दावा हिते बि लानती आहे उते बि मार खाईंदो सजण जे पेर वारी दज़ जहानन खां मथे आहे जुतीअ जान बजीअ खे मूं वदे भलारो आहियां भाईंदो किना कादियानी काफ़र कुल जहन्नम में हलिया वेंदा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मशर खे मल्हाईंदो शफ़ाअत वारे ॾींहुं उम्मत जो सचो साकी उन्यारन खे अब्दुल वाहिद भरे कौसर पियारींदो जंहिंजे हुस्न जी समूरी दुनिया अंदर हा कया जंहिंजे हुस्न जी समूरी दुनिया अंदर हा कया आला अज़मत वारी तंहिंजे कदमन वारी खा कया आला अज़मत वारी तंहिंजे कदमन वारी खा कया जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा बि हैरान जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा बि हैरान जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा बि हैरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान आंगुर मुबारक जो आका अगर इशारो करे आंगुर मुबारक जो आका अगर इशारो करे आसमां खां चंड ब टुकड़ा थी धरती ते किरे आसमां खां चंड ब टुकड़ा थी धरती ते किरे जंहिंजे आमद ले सिके पियो अर्श कुर्सी ला मकान जंहिंजे आमद ले सिके पियो अर्श कुर्सी ला मकान जंहिंजे आमद ले सिके पियो अर्श कुर्सी ला मकान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान अब्दुल वाहिद रबीअ जी साराह छा सघंदो करे अब्दुल वाहिद रबीअ जी साराह छा सघंदो करे ही जतोई शल मदीने पाक में पहुंची मरे ही जतोई शल मदीने पाक में पहुंची मरे इहे दुआऊं तो घोरे पियो नबीअ संदो नात ख़ान इहे दुआऊं तो घोरे पियो नबीअ संदो नात ख़ान इहे दुआऊं तो घोरे पियो नबीअ संदो नात ख़ान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान